इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई बानी सां अडियाला जेल में मुलाक़ात जो मैकेनिज़म तय करण जो हुकुम ॾेई छॾियो। पीटीआई बानी सां जेल में मुलाक़ातुनि ते पाबंदी जे ऑर्डर ख़िलाफ़ दरख़्वास्त ते जस्टिस अरबाब मोहम्मद ताहिर ॿुधणी हलाई। अडियाला जेल जो सुपरिटेंडेंट असद वड़ाई जे अदालत आॾो पेश थियो। जेल सुपरिटेंडेंट अदालत खे ॿुधायो त मुलाक़ातुनि लाइ समय दरख़्वास्तूं अची रहियूं आहिनि। ऑर्डर इहो थियो हो त वकीलनि खां अलावा 6 माण्हुनि खे मिलण जी इजाज़त हूंदी। मूं वटि 7000 कैदी आहिनि। अदालत रोज़ानो 6 माण्हुनि खे मिलण जी इजाज़त ॾिनी, जेका असां लाइ मुमकिन आहे। जस्टिस अरबाब ताहिर जेल सुपरिटेंडेंट खे मुखातिब थींदे चयो त अव्हां रोज़ानो कंहिं न कंहिं एतिराज़ सां अचो था। छा अव्हां अदालती ऑर्डर्स जी भञगड़ी चाहियो था? केर आहिनि उहे माण्हू जिन खे अव्हां नथा सुञाणियो? शेर अफ़ज़ल मुरबत क़ौमी असैम्बली जा मेंबर्स सेनेटर्स, अव्हां उन्हनि खे चेक कयो। अदालती हुकुम ते अमल न कंदा त पोइ छो न तव्हीं अदालत जी कार्रवाई थिए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।